अस्सलाम वालेकुम आबादगार दोस्तों, मीरपुर ख़ास जी लोकेशन ते आहियूं। वैरायटी आहे CS 200 ऐं हीअ असांजो दोस्त आहे हिते, तमामु सुठो मेहनती आबादगार आहे अता मोहम्मद मरी साहब। उन सां उन जूं वीडियोज़ मां तव्हां सां शेयर कंदो आहियां। पाण हेॾां बीठा आहिनि ऐं हिन जा भाउ आहिनि असां सां ॻाल्हाईंदा। अदा हेॾां अचो, तव्हां इहो असांखे ॿुधायो। मरी साहब ॾाढा माना महिनती कया आहिनि। मां हिनखे जंहिं हिसाब सां चयो हुयो ॿूटनि जो जेको आहे फ़ासिलो या महिनत, हीअ चवनि हाणे हीअ तव्हां पहिरियां हिन में माल ॾिसी वञो। हीअ सिंगड़ियूं तव्हां ॾिसी वञो। हीअ चवनि था त असां एकड़ मां 10 खां 12 मण असां कढी विया आहियूं। सर मरी साहब तव्हां हिन पासे अचो। हाणे छा पोज़ीशन ॾिसो था? हा, गोगड़ो हिन जो ॾाढो हेल्दी आहे। सौ गोगड़ो अञा 150 खन फुटी निकिरी वई है। हा, अंदाज़े में 150 मण सही फुटी निकिती है ऐं 100 गोगड़ो अञा बीठो है। माना तव्हां चओ था त 150 गोगड़ा तक़रीबन निकिरी विया आहिनि। 150 गोगड़ो हिन मां मां निकिरी वियो। सूंगड़ियूं जेके बीठियूं आहिनि पहाड़ खां वठी सही पहाड़ खां वठी निकिरी वियो न। हा, बाक़ी हे अञा माल हे बि माल झले वेठो आहे मथां खां। सही न न ॾिसो, हूं त ॾाढो सुठो तो बूटो, बसि सही आहे। पर हाणे हीअ मिटी जेका आहे, झकड़ तूफ़ान तव्हां वटि हलनि था या जेका तव्हां वटि पाणी जी शार्टेज आहे, एतिरो तव्हांजे बूटे मतिलबु गिरोथ न आहे कई। माल त हिन में ॾिसो न, हिन में तमामु सुठो आहे। गोगड़ो बि ज़्यादा आहे। या तव्हां फुटी जेका चूंडो पिया, अंदाज़ो तव्हां केतिरा कढी वेंदो? अंदाज़े हिन में जा हिन में जा कढी वेंदासीं अंदाज़े खां 60 खां 70 मण। अल्लाह पाक आसानी कंदो इंशाअल्लाह ताला। 60 कणक बि पंहिंजी 60 खां 70 मण आई हुई। हा हा, 60 खां 70 मण कणक मूं तोखे ॿुधायो आहे। कणक वारी बनी आहे, उन पासे में ही बनी आहे। ही फुटी पंहिंजी 60 मण खां मथे ईंदी। सही न, तव्हांजी माशाल्लाह महिनत बि सुठी आहे। गंद गाह बि कोन्हे को। CS बसी ऐं अच्छा किर्स 682 जे हवाले सां छा चवंदो? उहो बि सुठो आहे। उहो सुठो, हिन खां घटि आहे, कद घटि, माना ट्रिपल जी न जो तव्हां उन मां मुतमइन आहियो। हाणे मां हिकिड़ी ॻाल्हि में थोरो तव्हांजी ॻाल्हि खे ॾिसो न, हिन में तव्हां फुटी त जाम कढी आहे। ही अलॻि अलॻि बूटो आहे, ठीकु आहे। हा, हाणे हिन में अॻिते ॾिसो गुलबाटी बि वधे पई, गोगड़ो बि अचे पियो, इहो थिए पियो थो। सॼो कमु शुरू थी वियो। हा, कमु शुरू थी वियो। सही। हा न, हाणे तव्हां ईअं कयो, हिनखे NPK जो स्प्रे कयो ऐं जेको आहे असांजा रस चूसींदड़ जेके, हा बहितरीनु, हा रस चूसींदड़ जेके जीत आहिनि असांजा, उन्हनि जो स्प्रे कयोसि। ऐं NPK या तव्हां हिनखे पोटेशियम नाइट्रेट जो जेको आहे स्प्रे कयोसि। इनशाला बहितरीनु रिज़ल्ट ईंदो। ऐं तव्हां कोशिशि कयो हिन में इहो गंद गाह जेको गाह आहे न, भले कढे ॿकरियुनि खे माल खे तव्हां खारायो। हा, ओवरऑल सुठो थियो आहे, मूंखे त वणे पियो तव्हां ॾाढो। कल्ह जेका तव्हां चयो माना फुटी चुंडराई, फुटी में भला टेड़ो कीअं आहे, जल्दी टिड़े थी या कीअं? 6 ॾींहंनि में 5 मण जो वारो आहे। 6 ॾींहंनि में सही, ज़बरदस्त माशाल्लाह। 6 ॾींहंनि में 5 मण जो सही। हाणे हीउ थोरो माना पाण खे जेको आहे पाणी जे हवाले सां, पाणी जे हवाले सां तव्हां कोशिशि कयो। ऐं हीअ जेका मिटी आहे, झकड़ तूफ़ान आहे न, हे पननि ते जेका मिटी आहे, हिन ते थ्रिप्स बि ईंदो, जूं बि ईंदी ऐं बूटो असांजो जेको आहे न सही सर्वाइव कोन कंदो। सो इन हिसाब सां तव्हां कोशिशि कयो। सर हे कल्ह फुटी चूंडी हुई। सही सही, कल्ह फुटी चूंडी आहे। हा, हिन में वण जो फुटी कल्ह चूंडी आहे, अॼु फुटी टिड़ी हुई आहे। माशाल्लाह तव्हां बनियूं सुठियूं। हा, जांच कर, हे फुटी कल्ह फुटी निकिती आहे। सही सही। 4 फुटी वरी ॿ ही 3 4 फुटियूं इन ई वण में बीठियूं आहिनि तुंहिंजे साम्हूं। सही, बनियूं तव्हांजूं सुठियूं आहिनि माशाल्लाह, बनियूं तव्हांजी सुठियूं आहिनि। चलो, अल्लाह पाक तव्हांजी रोज़ी में बरकत विझंदो, ईअं महिनत कंदा रहो। बाक़ी जेका सूरत हाल आहे ॾाढी ॾुखी आहे ज़राअत जे हवाले सां। मिसाल जीअं रेट घटि थी विया आहिनि, या जेको आहे पंहिंजो इहो पाणी जा इशू थी विया आहिनि। हा, अलाह कंदो अची वेंदो इंशाअल्लाह ताला। बहरहाल तव्हां महिनती आहियो, तव्हां महिनत कयो पिया, कोशिशि कयो पिया, इंशाअल्लाह ताला अलाह सां इन में रोज़ी में पंहिंजी बरकत विझंदो। हा, ज़बरदस्त ज़बरदस्त। हा हा, सही सही सही। न न, हीअ ॾिसो न, हिन जी चोटी में हीअ भनियो त न, हिन हा, इहो थोरो हिनखे चओ त नुक़सानु न कनि। सही 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 माशाल्लाह। हा, ज़बरदस्त ज़बरदस्त। ठीकु ठीकु माशाल्लाह, ठीकु आहे ठीकु आहे। ॾिसो हाणे आबादगार असांखे छा रिस्पॉन्स कनि था, कमेंट में छा था चवनि, उन्हनि जी वरी इंशाअल्लाह ताला ॾिसंदासीं। ठीकु आहे साईं। हा हा, सही, महिरबानी माशाल्लाह।